हज़रत मूसा अलैहिस्सलात वस्सलाम जे दौर में बनी इसराइल हमलो कयो अरिया शहर जे मथां। अरिया शहर में हिकिड़ो बुज़ुर्ग भलारो रहे पियो। मुस्तजाब दुआ दुआ उनजी जल्दी क़बूल पवंदी। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो लश्कर अची उन जे भरिसां लथो त माण्हू शहर जा गॾु थी आया बलाम बिन बाउरा वटि दुआ घुर त अलाह ताला मूसा अलैहिस्सलाम खे शिकिस्त ॾिए, न त असांजा शहर बि वेंदा, ॻोठ बि वेंदा, घर घाट ख़तम थी वेंदा। पर बलाम बिन बाउरा चयो त हू अलाह जो नबी आहे, उन जे ख़िलाफ़ दुआ घुरणु मूंखे जाइज़ कान्हे, न घुरंदुसि। माण्हुनि ॾाढियूं मिनतूं कयसि पर मञे न पियो। ॾेढ मां चयो हिन मुले खे मिनतूं न कयो, ज़ाल खे कुझु ॻह ॾियोसि, पोइ पाण ई मञराईंदसि। शहर वारनि ईअं कयो। माईअ चयो त मां थी दुआ घुरायांसि, केरु थींदो आहे जो न घुरे दुआ। नेठि दुआ जे लाइ हथ खणे त खणी न सघे। पोइ बलाम बिन बाउरा ॾस ॾिनो क़ौम खे। हाणे हीअं कयो, पंहिंजे क़ौम जूं नौजवान नियाणियूं तेलड़ा सुरमड़ा करे कंहिं शइ जे खपाइण जे बहाने सां मूसा अलैहिस्सलाम जे लश्कर में वञनि। पोइ उते केरु ॾिसे, केरु हथु लाहे त रुकावट न हुजे। इन कम ते लथा त असुल खटे न सघंदा, शिकिस्त खाई वेंदा। हुननि ईअं कयो। ज़ुमरी नाले कमांडर हो, उनखे कब्शा छोकिरी वणी, ॿिए कमांडर खे ॿी छोकिरी, टे खे टी। पंहिंजनि तंबुनि में शामियाननि में फ़ौजी साहब वठी विया। नतीजो हे निकितो जो क़ुर थो फरमाए अरबईन सनतन यतीहून फिल अर्द। 40 साल अलाह ताला उन्हनि खे ठोकर हणी छॾी, सारा सीना में भिट कंदा रुलंदा वता। असां सां दुश्मननि इहा शइ कई आहे। असां वटि आहे अल हयाउ शोबत मिनल ईमान। हयाउ ईमान जी शाखा। ऐं अंग्रेज़नि वटि छा आहे? दी शेम इज सिकनेस। अंग्रेज़नि जो पहाको आहे दी शेम इज सिकनेस। लॼ ऐं हया बीमारी आहे। उन्हनि वटि लॼ हया बीमारी आहे, असां वटि लॼ ऐं शर्म ऐं हया ईमान आहे। इहो ईमान जो हिसो आहे। हाणे हुननि जी कोशिशि इहा आहे, घरनि में टीवियूं, ॿाहिरि तस्वीरूं माइनि जूं, चाहे मीज़बान त 2 मायूं छापियूं पयूं हूंदियूं, जेको अचे त उहो ॾिसे। हवाई जहाज़ ते हाजी सगोरा वञनि गुनाह बख़्शराइण, पर वञनि त बि छोकिरियूं, जे मोटनि त बि छोकिरियूं जहाज़ में चांहि ॾियण वारियूं। मर्द मरी विया आहिनि, हाणे नियाणियुनि खे इहो कमु थो वरितो वञे। बसि पोइ हाजी साहिबु चवंदो ला हौल वला कुवत, ला हौल वला कुवत। ॾिसंदो बि पियो, पर ला हौल वला कुवत पढ़ंदो पियो। घरनि में बि ईअं टीवियूं धीवियूं हलंदियूं। पोइ असांजो नौजवान नियाणियूं पियूं धारनि मर्दनि जे नाचनि खे ॾिसंदियूं, ऐं छोकिरा पिया धारनि मायुनि खे ज़ियारत कंदा। बेहयाई वधी वई। इन करे यार असां अहिड़ा कमज़ोर थी वियासीं जो हाणे असांजे चहण जे लाइ रब ॾस थो ॾिए त जे कामयाब थियणु चाहियो था त कीअं थींदो। हाणे ईअं थींदो। मुंहिंजा भाइरो, छॾियो इन्हनि शयुनि खे, इहे अटकलूं आहिनि। हाणे त वरी NGO वारा उथिया आहिनि। नियाणियूं ॾियो, छोकिरियूं नौजवान वञनि, पघार हुननि खे हेॾी मिलंदी, ऐं माण्हू वरी नियाणियूं कढी था ॾियनि चइनि पैसनि ते। अॻे कमाईंदा मर्द हा, खाईंदियूं नियाणियूं, ऐं हाणे नियाणियूं कमाईंदियूं, मुड़ुस खाईंदा, मर्द खाईंदा। उबतो कमु थी वियो। हिते अलाह ताला ॾस थो ॾिए त कीअं थींदो आहे हया। सूरे नूर आहे, फरमाए थो कुल्लिल मुमिनीन यगुज़्ज़ू मिन अबसारिहिम। मोमिननि खे हुकुम कर
त पंहिंजे नज़रुनि खे झको कनि, नज़रुनि जी हिफ़ाज़त कनि। जाॾे ॾिसणु जाइज़ आहे ओॾे ई ॾिसनि, ऐं जाॾे ॾिसणु नाजाइज़ आहे ओॾे ई न ॾिसनि। कंहिंॾे जाइज़ आहे ॾिसणु उहो बि मां न ॿुधाईंदुसि, पर क़ुर ॿुधाईंदो, ऐं कंहिंॾे नाजाइज़ आहे क़ुर ॿुधाईंदो। इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे त ॿिनि उज़वनि खे अलाह ताला उते जो उते ढक ॾिना आहिनि। हिकिड़ो अखियूं, ॿियो वात ज़बान। अखियुनि मुंहिंजे ग़लति नज़र जो अंदेशो हुजे त उते जो उते छपर वराए बंदि करे छॾ, ढकु अथसि उते जो उते इंजीसन ते। ऐं जे ज़बान मां को ग़लति अखर निकिरण जो अंदेशो हुजे त चप भिकूड़े बंदि करे वेही रहो, हथ रखण जो खप ई कोन्हे को। त नज़र जी हिफ़ाज़त लाज़मी। यग़ुज़्ज़ू मिन अब्सारिहिम, पंहिंजे नज़रुनि जी हिफ़ाज़त कयो। ॾिसंदो, दीदार कंदो त पोइ उहा तस्वीर छापिजी वेंदी दिलि ते, दिमाग़ में। हिकु हिकु अखि में अलाह ताला कैमरा रखी आहे, उन कैमरा सां तस्वीर छिकिजी दिमाग़ में छापिजी वेंदी। तव्हां हींअर मूंखे ॾिठो, हाणे कुझु वक़्त खां पोइ तव्हां मूंखे हैदराबाद में ॾिसो था, अरे हीअ त मौली क़ासिम पियो थो वञे। इहा कीअं तव्हांखे पतो पियो? छो त मुंहिंजी तस्वीर ॾिसण साण तव्हांजे दिमाग़ में छापिजी वई। हाणे तव्हां ॾिठो त हे फलाणो आहे। केतिरियूं असां बचपन में शयूं ॾिठियूं, हींअर उहे असांखे यादि थियनि। तंहिंजे करे रब वञी मुंड ते हथु ॾिनो आहे त पंहिंजे नज़रुनि खे बचायो। न ॾिसो, जाॾे ॾिसणु जाइज़ आहे ओॾे ई ॾिसो, जाॾे ॾिसणु जाइज़ न आहे ओॾे न ॾिसो। हज़रत से ॿेर वारनि जी सवाने हयात मूं लिखी, हेॾो सारो किताब आहे, 600-700 सुफ़ा आहे। उन मूं साईं ॿेर वारनि जो मां वाक़ियो लिखियो आहे अजीब। 1969 जो ज़मानो हो, सम्झ में अचे थो या न? छो त हिन लाउड जे करे पड़ला थींदो आहे। पड़ला में वरी पोइ केतिरा अखर सम्झ में न ईंदा आहिनि। मां त डरो ॻाल्हायां थो। 1969 में साईं जन विया बंगलादेश, मोट ते हवाल पिया ॾियनि। पाण फरमायो त जहाज़ जे सीट ते मूंसां गॾु हुयो पंजाब जो नसरुल्ला नालो हुयुसि, नवाबज़ादा न, ॿियो नसरुल्ला। कार्ड हर हिक खे ॾेई विया, मथां लिखियलु इसे ज़रूर देखिए, हिन कार्ड खे ज़रूर ॾिसो। हाणे मां उहो पढ़ां पियो हिदायतूं, सफ़र कीअं कबो हवाई जहाज़ जो, बेल्ट कीअं ॿधबो, कहिड़े नमूने सां वक़्तु गुज़ारिजे। एतिरे में आहट महसूस थी विच ते हलण जी। उहे एयर होस्टेस छोकिरियूं चांहि खटम ड्राई खणी हलनि पियूं विच ते। तो नसरुल्ला तो मूंखे चए, मुंहिंजी नज़र कार्ड में ई। पाड़े वारो नसरुल्ला मूंखे छा थो चए, मौलवी जी इस कार्ड में क्या रखा है कि तुम इसे ही देख रहे हो? जो देखने की चीज है वो तो तुम नहीं देखते। कंहिंखे पे चए? सही ॿेर वारनि खे चए भैया जो देखने की चीज है वो तो तुम नहीं देखते, कार्ड में क्या रखा है? हजरत से ॿेर वारनि जवाब इहो ॾिनो, इस कार्ड के बनाने वाले ने लिखा है कि इसे जरूर देखिए, और इनके बनाने वाले ने लिखा है कि इनको न देखिए, इसलिए मैं नहीं देखता। हिन कार्ड ते लिखियल आहे, ॾिसो त मां ॾिसां थो, हिननि खां मना हुआ त नथो ॾिसां। हाणे अटकलबाज़ी थी वई। मूंखे हिकिड़ो छा पियो चए कि असां माइनि जे चहिरे में ॾिसी अल्लाह जी कुदरत ॾिसंदा आहियूं त वाह मुंहिंजा रब कहिड़ा तो हसीन चेहरा पैदा कया आहिनि, सुभान अल्लाह। पर तव्हां मुल्ला असांखे अल्लाह जी कुदरत बि ॾिसणु नथा ॾियो। मूं चयो यार अजीब ॻाल्हि आहे। सूरे हल अताक हदीसुल गाशिया में रब फरमायो आहे, इलल इबिल कैफ खुलिकत व इल समाए कैफ रुफियत इलल जिबाल कैफ नुसिबत इलल अर्द। अल्लाह जी कुदरत ॾिसणी अथई त उठ ॾे निहार, आसमान ॾे निहार, रेथंबे रेथूणीअ, जबलनि ॾे निहार,
ज़मीन ॾे निहार त ज़मीन साॻी आहे, क़िस्मे क़िस्मे ॿूटा निकिरनि था, क़िस्मे क़िस्मे रंगीन गुल निकिरनि था, ज़मीन साॻी आहे। हाणे असीं पराइनि माइनि जे मुंहं में हिनखे अलाह जी कुदरत नज़र अचे। आहे सुभाणे मथां तुंहिंजो बि केरु दर खड़काए, हली अंदरि अलाह जी कुदरत ॾेखार। नऊज़ बिल्लाह मिना ओतिरो कर जेतिरो सही सघी, न त पंहिंजे नज़रुनि जी हिफ़ाज़त कयो। ऐं इहो हया परदो सतुर माण्हूअ जे फितरत में रखियल आहे, तबियत में रखियल आहे। छाखे चइबो आहे फितरत? असांखे फितरत चइबो आहे जो बिना कंहिंजे सेखारण जे अचे ॻाल्हि। जीअं अॻे ॾींदा हुआ कुकड़ जे हेठां बदक जा आना ऐं कुकड़ जा फुटंदा उन कुकड़ जे हेठां हुआ, पर पोइ चुगण महिल जॾहिं ॿाहिरि निकिरनि, अॾ शाख को पाणीअ जो तलाउ हुजे ॿाहिरां, त चूज़ड़ा पाण ई पाणीअ में लही पवंदा ऐं बदक जा बचा पाणीअ में, ऐं बदक जा बचड़ा लही पवंदा, चूज़ड़ा न लहंदा। इहो इन्हनि बदक जे बचनि खे कंहिं सेखारियो त तव्हां लहंदव त तरंदव, ऐं चूज़ड़नि खे कंहिं सेखारियो त तव्हां मतां लथा आहियो लहंदव त ॿुॾी वेंदव। इन खे चइबो आहे फितरती तालीम। क़ुरान शरीफ़ में रब साईं फरमायो यनज़िउ अनहुमा लिबासहुमा। जन्नत में आदम अलैहिस्सलाम उन जी घरवारी रहिया, जन्नत जो लिबास मिलियुनि। मेवे खाइण खां पोइ अलाह ताला जन्नत वारो लिबास खसे वरितो। हाणे छा थो थिए? क़ुरान थो चए तफ़िका यख़्सिफ़ान अलैहिमा मिन वरक़िल जन्नत। जन्नत जा वणनि जा पन पटे पंहिंजे जिस्म खे ढकिन पिया। ढकिन कंहिंखां पिया? ॿियो त को धारियो हुयो ई कोन। औलाद जी ख़िशट हिते थी आहे शुरू धरतीअ ते, ज़ाल मुड़ुस पाण में, हुन लिबासुल लकुम अंतुम लिबासुल लहुन। पर उते बि पननि सां पंहिंजे जिस्म खे ढकिन पिया, छो त इहो ढकणु फितरत में रखियल आहे। ग़ैर मुस्लिम इन सांगड़ जे पासे ॾे कूली मेघवाड़ भील केतिरनि माइनि खे मूं अखे ॾिठो, डाटसन ते माण्हू भरिया था वञनि पिया, गाह जी भरी माईअ जे मथे ते आहे, उन महिल मूं हेॾे करे बीहंदी त डाटसन लंघे वञे त पोइ हलां। अखे मूं ॾिठो आहे केतिरा दफ़ा, छो त इहा फितरी शइ आहे। हाणे मीरपुर ख़ासि ॾे वियुसि, टंडो आदम, टंडो ॼाम, टंडे ॼाम में हिकिड़े खे हरणियुनि जो फार्म हो, उते वठी हलियो, जाइ कराई, उहे कूली हुजनि उन्हनि वटि हुयो। सो जाइ त करे आयो, पर जॾहिं सेठ वठी हलियो मूंखे त अञा हिकिड़ी माई ॿाहिरि हुई। यकदमि असांखे ॾिसण साण रहे जो पलो हीअं करे पोइ लंघे वई। छाजे करे? हे असांजे फितरत में रखियल आहे। ऐं जेके हया जो ख़्यालु नथा कनि, इहो फितरत खां परे थी था वञनि पिया। ॾिसणु जाइज़ कोन्हे, जाॾे ॾिसणु जाइज़ आहे उहो तव्हांखे मां अॼु ॿुधाईंदुसि, जाॾे ॾिसणु जाइज़ न आहे उहो बि तव्हांखे ॿुधाईंदुसि। त रब फरमायो कुल्लिल मुमिनीन यग़ुद्दू मिन अबसारिहिम। मोमिननि खे चओ त पंहिंजे नज़रुनि जी हिफ़ाज़त कनि, जाॾे ॾिसणु जाइज़ आहे ओॾे ॾिसो, जाॾे ॾिसणु जाइज़ न आहे ओॾे न ॾिसो। हिकिड़ो उसूल आहे, कानून आहे। अल हया शोबत मिनल ईमान। हया ईमान जी शाख आहे। हाणे उन खां पोइ रब छा थो फरमाए ज़ालिक अज़का लहुम। जे अंदर खे पाक साफ़ रखणु चाहियो था त नज़रुनि जी हिफ़ाज़त कयो, न त पोइ अंदरि तव्हांजो ज़ख़्मी थी पवंदो। पोइ आहिस्ते आहिस्ते तव्हांजा ख़्वाब अहिड़ा थी वेंदा, मुआशिरो अहिड़ो थी वेंदो, नुक़सान में पइजी वेंदो। पोइ मोबाइलूं वठी पियूं, मोबाइलनि ते मैसेज थींदा, पोइ वरी कालूं थींदियूं, वॾे फशरीअ में अची वेंदो माण्हू, खसारे में। तंहिंजे करे उहो फरमाए त ज़ालिक अज़का लहुम, अंदर जी पाकाई इन में अथनि त नज़रुनि जी हिफ़ाज़त कनि। इन अल्लाह ख़बीरुम बिमा यसनऊन। हिकिड़े मसइले जो जवाबु आहे। मूं जहिड़ो मुला सूफ़ी वञे थो कराचीअ, उते थो चए त हिते मूं वाक़ुफ़ त केरु कोन्हे, हिते भली दीदार पियो कयां, ॿियो छा आहे, हिते त ॾिसनि ई कोन था।
ॻोठ जा त आहिनि ई कोन। रब थो फरमाए पियो इन अल्लाह ख़बीर मां यसनऊन, ॿियो केरु ॾिसई न ॾिसई पर मां ॾिसां थो पियो, मूंखे ख़बर आहे त तूं छा थो करीं। ड्रिॼ ख़ुदा खां माण्हुनि खां छा ड्रिजंदी। माण्हू तोखे सूफ़ी चवंदा त छाजे, न चयूं त छा, कहिड़ो फ़र्क़ु पवंदो। हाणे अलाह ताला वरी हो पासो थो वठे माइन वारो, उन्हनि खे थो नसीहत करे, उन्हनि जी वॾी वॾी आयत कुशादी। कुल मोमिनात, मोमिन औरतुनि खे धार पारत कर। सलात शरीफ़ अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि बिअदद कुल्लि मालूम लक दाइमन अबदा। मसालो ही आहे त निमाज़ जे लाइ क़ुरान में गॾियल हुकुम आहे। अकीमु सलात, मर्द बि अची विया, मायूं बि अची वयूं। आतु ज़कात गॾियल हुकुम आहे, ज़कात में मर्द बि अची विया त हुकुम में मायूं बि अची वयूं। अज़िन फिन्नास बिल हज, हज जो ऐलान कर, मर्द बि अची विया त मायूं बि अची वयूं। पर हिन सत्र परदे हयाव जे वक़्त में अलाह ताला मर्दनि खे धार हुकुम कयो ऐं नियाणियुनि ऐं मायुनि खे धार हुकुम कयो। छाजे करे? छो नेठि? हे अहम शइ आहे, ख़ासि ॻाल्हि आहे, तंहिंजे करे नियाणियुनि खे वरी धार पारत आहे। ईअं न थिए जो बुरको मथे में हुजे ऐं वरी ॾिसंदी वञे त फलाणो थो वञे फलाणो थो वञे, उन्हनि खे बि नज़रुनि जी हिफ़ाज़त करणी आहे, ॿिए पासे न आहे निहारणो। फरमाए थो यग़ुज़्ज़ू मिन अबसारिहिम व यहफ़ज़ू फ़ुरूजहुम ज़ालिका अज़का लहुम। यग़ुज़्ज़ून मिन अबसारिहिन व यहफ़ज़न फ़ुरूजहुन वला युबदीन ज़ीनतहुन इल्ला मा ज़हर मिनहा। मजबूरी आहे, डॉक्टर खे होड़ कढाइणी आहे माईअ खे, या डॉक्टर खे अखि ॾेखारणी आहे, को ज़ख़्म आहे, का बीमारी आहे, मजबूरीअ जे वक़्त में इजाज़त आहे, वरन त नियाणी पराए धारीअ जे मुंहुं न पवंदी। फरमाए थो वला वली यज़रिबन बिख़ुमुरिहिन अला जुयूबिहिन। हे क़ुरान आहे, क़ुरान शरीफ़ घरू मुआशिरो सम्झाए थो, घर में कीअं रहिजे, कीअं उथबो वेहबो, छाखे ॾिसबो छाखे न ॾिसबो। फरमाए थो वली यज़रिबन बिख़ुमुरिहिन अला जुयूबिहिन, नियाणियूं औरतूं मायूं पंहिंजे उरह ते लटो हणंदियूं, लटो रखंदियूं। खुमुर ख़िमार जो जमो आहे, रओ लटो, ऐं जुयूं बि बरीअ खे जेब चइबो आहे, पंहिंजे उरह जे मथां लटो रखंदियूं। मथो उघाड़ो बि माई न कंदी, मुड़ुस खां सवा अधे जे आॾो अबे जे आॾो न मथो उघाड़ो कंदी न को उरह तां लटो लाहींदी, इहो लाज़मी अथसि। अरबनि जा पंहिंजा पहाका आहिनि। हिकिड़े रिसाले में मूं पढ़ियो अरबनि जे में त माई मानी पचाए आई, घर में हुजनि ई मुड़ुस ई ज़ाल, सो मुड़ुस खे चईंदे मानी खाऊं, चई हा रखो मानी, रओ लाहे रखो, रओ लाथो माईअ, मथो उघाड़ो, चईंदा हाणे बिस्मिल्लाह पढ़, पढ़ी बिस्मिल्लाह, चई छो भला? त मुड़ुस थो चएसि, चईसि त माई मथो उघाड़ो कंदी आहे त मलाइक भॼी वेंदा आहिनि, बिस्मिल्लाह पढ़बी आहे त जिनड़ा शैतान भॼी वेंदा आहिनि, मानीअ ते रश चङी कान्हे का, रुगो तूं मां ॿ ॼणा हुजो। त नियाणियुनि जे लाइ मथो उघाड़ो करणु अबे ऐं अधे जे आॾो बि न आहे, उरह तो लटो न लाहींदी। केॾी थो सेखारे पियो होश न की अलाह ताला। फरमाए थो वला युबदीन ज़ीनतहुन इल्ला लिबूलतिहिन। 10 माइट थो अलाह ताला ॿुधाए, 10 माइट, जिन 10 माइटनि जे साम्हूं माई मुंहुं खोले सघे थी ऐं इन्हनि खां सवाइ ॿिए कंहिंजे आॾो मुंहुं खोले नथी सघे। हाणे वरी अहिड़ा निकिता आहिनि लेक्चर त मुंहं जो पर्दो आहे ई कोन को दीन में। अलाह ताला अखर छा फरमायो? वला युबदीन ज़ीनतहुन, पंहिंजी ज़ीनत ज़ाहिर न कनि। ऐं ज़ीनत आहे ई मुंहं में, मुंहं न लिकाइनि, बाक़ी ठूठियूं लिकाइनि जा। ज़ीनत आहे ई मुंहं में, अखियुनि जो हुस्न, नक जो हुस्न, सभु कुझु हुस्न आहे ई मुंहं में, उहो खोले त बाक़ी छाजो सतरु कंदी।
हुननि जी कोशिशि आहे त जीअं असां बेहया थी विया आहियूं त जहान पूरो ईअं हुजे वॾी हुननि जी कोशिशि आहे वॾी महिनत आहे तरफ़ फरमाए थो न ज़ाहिर कनि पंहिंजी ज़ीनत 10 माण्हुनि जे आॾो पंहिंजी ज़ीनत ज़ाहिर करे सघनि थियूं असां खणी घरनि खे कयो आहे ओताक जेको अचे न उहो घर में वेठो आहे हे असांजे दीन जो अदो आहे हे फलाणो आहे फलाणो आहे इहो त बेकार में बेकार कमु धारियो न आणिजे घर में नांगु न विझिजे वर में न आणिबो धारियो घर में नुक़सानकार आहे असांजो हिकिड़ो दोस्त ॿुधाए पियो त बुज़ुर्ग भलारो आयो ॻोठ में शहर में हिकिड़ो ॿिए खे पियो चए त साईंअ खे घर वठी हलो त मां हिन खे नसीहत करे चई न साईं कोन वठी हलंदुसि चई साईं ॾाढो मुतक़ी आहे चई साईं वाकई मुतक़ी आहे पर असां वारियूं मुतक़ियाणियूं कोन्हनि तंहिं करे कीअं वठी हलां मां उहे जो मुतक़ियाणियूं न आहिनि त छाजे करे वठी हलां कंहिंखे बि धारे खे घर में न आणिबो वॾो नुक़सानु आहे मिट माइट 10 रिश्ता आहिनि इहो 10 रिश्तनि मां मोह पइजी सघे थो ॿियो को बि न पवंदो केरु बि खणी हुजे रब थो फरमाए पियो इल्ला लिबूलतिन माईअ जो पहिरियों माइट आहे मुड़ुस उन जो पहिरियों माइट आहे इन जे मोह पइजी सघंदी पर सॼी इन जी मिल्कियत आहे ऐं असां वटि वरी छा आहे निकाह पइजी वियो असां ॾे रवाज हिते मथां न हुजे हाणे घोटु जॾहिं घर थो वञे त चवंदासीं कुंवार जो मुंहुं ॾिसण लाइ 500 रखो त पोइ मुंहुं ॾिसण ॾी मायूं चवंदासीं 500 रखो ऐं जे मूवी भरण वारो आहे त उन महिल वरी कुंवार जी माउ बि चवंदी त अमड़ मुंहुं खोले वे त तुंहिंजी तस्वीर ई कढी हुन खां 500 था वठो तॾहिं मुंहुं ॾेखारियोसि था ऐं वरी हिन खे वरी मुफ़्त में मौलाना ईसा साहिबु साम्हूं चवंदो आहे त वाह मूवीअ वारा तुंहिंजा भाग जो तो मुफ़्त में वेठो थो दीदार करी केॾां जूं ॻाल्हियूं केॾां जा कम फोटू था निकिरनि तस्वीरूं थियूं निकिरनि वरी घर में थियूं हलनि ओताकुनि में थियूं हलनि इहे सभु गुनाह जा कम आहिनि ग़लति कम आहिनि असांजो कमु आहे निड़ी फाड़े तव्हां ताईं ॿुधाइणु पोइ अमल तौफ़ीक़ अलाह ताला ॾींदो अॼु न थियो सुभाणे थींदो सुभाणे न थियो परीहं थींदो पहिरियों मुड़ुस माइट ॿियो आबाए हिन हे 10 मर्द ॿुधाए थो वञा वरी मां भेरो बि तव्हांखे ॾियारे वेंदुसि 10 मर्दनि जे न्याणी मोह पवंदी ॿिए जे मोह न पवंदी आबाए हिन माइनि जो अबो न्याणियूं मायूं हुननि जो पीउ जे मोह पइजी सघे थी आबाए बूलत हिन मुड़ुस जो पीउ छा थियो हुयो सोहरे जे मोह पइजी सघंदी छो त नुंहुं बि न्याणी आहे अबिनाए हिन पुट पंहिंजो पुट त हाणे अमड़ जे मोह कीअं न पवंदो पुट पवंदा मोह अबिनाए बूलत हिन मुड़ुस जा पुट ॿियनि माइनि मां उन्हनि जे मोह पइजी सघे थी ऐं इख़वान हिन अदा भाइर सगा माइता पीएता उन्हनि जे मोह बि पइजी सघे थी ऐं बनी इख़वान हिन ऐं भाउनि जा पुट माना भाइटियुनि जे मोह पइजी सघे थी ऐं हीअ जंहिंजी भाइटी आहे माना चाचो उन जे मोह पइजी सघे थी इहे थिया 8 9 बनी अख़वात हिन अदा भाइर भेनरुनि जो औलाद माना भाणिजनि जे मोह पइजी सघिबो ऐं मामूं जेको हीअ उन जी भाणिजा उन जे मोह पइजी सघिबो इहे 10 मर्द आहिनि ॿिए कंहिं बि मर्द जे मोह पाणो कोन्हे सोट मासात मारोट पुफाट इन्हनि जे मोह पाणो कोन्हे हाणे असांजा माइट वरी ईंदा मां अचां पियो सन खां मोटियो सेवण खां मोटियो पियो अचां सन खां त मूंखे पतो हो त
भान सईदाबाद में मुंहिंजी मासी आहे सॻी चयमि त मासीअ खां दुआ घुरां अमड़ कान्हे का हुज़ूर जन फरमाए त मासीअ जी ज़ियारत बि ॼण अमड़ जी ज़ियारत आहे दुआ घुरायासीं ख़र्चीड़ी ॾियांसि मासा त हिते दर खड़कायमि यार मां मासीअ सां मिलंदुसि की हाज़ुर मुंहिंजो हिकिड़ो शर्त आहे त मासीअ जूं धीअरूं ऐं नुंहर उहे मुंहिंजे मुंहुं न पवंदियूं की हा माट परवाह न कर हे वियोसि जाए करे मूंखे जी ॿुधाईंदा हाणे हल मां अञा अंदरि वञी मासीअ सां वेठुसि दुआ पियो घुरायां त वलर माइन जो अदा भली आहे जेॾो झल ओतिरो गले में वॾो नुक़सानु आहे वॾो खसारो आहे ऐं वरी माइट जे घर न वठी अचु न त चवंदा त बिरादरी वरी कहिड़ी आहे घर बि नथा वठी अचो बाक़ी मिटी माइटी चाहिए आहे जेकॾहिं अहिड़ो को हुजे ॾस ॿ अथव हिकिड़ो ॾस हीअ आहे त तव्हां माइटनि जे घर न वञो पोइ माइट को तमन्ना ई न कंदो तूं जो नथो वञी त ॿियो केरु तव्हांखे चवंदो बाक़ी तव्हां कांब कढी वेठा हूंदव घर पराए माइटनि जे में त पोइ उहो बि तव्हांखे चवंदा ॿियो जेकॾहिं हिकिड़ो जाहिल आहे अणॼाण आहे उहो थो चए त तव्हां मुला आहियो घर न वठी हलो त न असांजे घर न हलो त न हलो पर असां हलंदासीं अधनि सां मिलंदासीं अहिड़ो कुझु मथे फिरियो मिली वञे त हाणे छा कजे ख़ुदा ख़ातिर ॾस ॾेई छॾियांव थो अॼु छा कबो नौजवान मायूं अंदरि कमरे में विरांडे में 4 खगड़ कुराड़ियूं ॿ विहारे छॾियो माइट भली उन्हनि सां कचहरी करे हलियो वञे उमिरि सॼी छुटी पवंदव वरी कॾहिं तव्हां सां मुतालबो कंदो त घर वठी हलो कुझु हौसलो त हुजे न शादियुनि मुरादनि ते नियाणियूं नौजवान हे हो अजायो ऐं मेकअप कंदियूं वरी उन महिल हाणे हिकिड़ो मसालो हलियो असां वटि सलाद शरीफ़ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मुहम्मद नबी उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक वसल्लिम अला बिअदद कुल्लि मालूम लक दाइमन मौली महमद इद्रीस मुंहिंजो पुटु आहे मुफ़्ती आहे चयोमांसि बाबा ॾे ख़बर माईअ जा अछा वार थियनि त या कारो रंग करे या न करे मूंखे चई मां न करे मां चयोमांसि रुगो मुफ़्ती तूं आहे छा शहदादपुर में मुफ़्ती आहे मां उन खां थो पुछां मौली इद्रीस चयो त उहो चवंदई त भली करे अॻिणे ई ॿुधाई मां मोबाइल खई मोल साहिबु ॾे ख़बर माईअ जा अछा वार थियनि त कारो रंग करे या न चवंदा करे सघे थी मौली इद्रीस मां चयोमांइ न इहो चवंदो छो त हिन जो उस्ताद पाण कारो रंग कंदो आहे तॾहिं मुफ़्तीअ फ़तवा ठाही आहे मां चयोमांसि छो करे कारो मथो चवंदा पंहिंजे मुड़ुस जे लाइ रंग करे सघे थी मां चयोमांसि तोखे ख़बर आहे मुड़ुस जे लाइ माई मुंहुं ई कोन धोंदी आहे तेल सुरमो त ठहियो पर मुड़ुस जे लाइ मुंहुं ई कोन धोंदी आहे जॾहिं शादी मुरादे ते वेंदी पोइ कजल धजल पाईंदी सुरमा पाईंदी तूं वरी चवंदे मुड़ुस जे लाइ बांधी आहे सो मुड़ुस जे लाइ कारो मथो कंदी इहे अटकलूं इहे बहाना आहिनि ग़लति ॻाल्हियूं आहिनि इहे त 10 माइट हाणे यादि कजो कहिड़ा 10 माइट आहिनि हिकिड़ो हिसाबु तव्हां लॻाए वञो निमाज़ क़ुर में हुकुम थियो त निमाज़ पढ़ो पर रकातूं पूरे क़ुर में कोन्हनि त ॿेपारीअ जो हेतिरियूं रकातूं सांझीअ जो हेतिरियूं सोमाणीअ जो हेतिरियूं पूरे क़ुर में लिखियल रकातूं कोन्हनि बसि निमाज़ पढ़ो रकातूं पाण ई मौलवी सेखारींदनि ज़कात ॾियो केतिरी ज़कात ॾियो 40 पती पूरे क़ुर में लिखियल कान्हे पाण ई मौलवी सम्झाईंदनि हज कयो हज जा मसाला क़ुर में कोन्हनि त फ़र्ज़ केतिरा आहिनि वाजिब केतिरा आहिनि रोज़ा रखो रोज़नि जा मसाला क़ुर में कोन्हनि पर अरे अहिड़ो मसालो आहे 70 परदो जो अलाह ताला माण्हू घणे ॿुधाया आहिनि त हिननि 10 मर्दनि जे मुंहुं माई पवंदी ॿिए जे न पवंदी वॾी ॻाल्हि थी वई न हे त पाण थो रब साईं ॿुधाए 10 माइट ॿुधी वञिजो हिकिड़ो मुड़ुसु अबो सोहरो पुट मुड़ुस जा पुट भाउ भाइटियो